अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं 7वीं क्लास जी सिंधीअ जो सबक़ु ॿियो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत। अचो त हिन सबक़ खे असां रीडिंग ॾेई वठूं। गौर सां ॾिसंदा वञो जीअं मां पढ़ंदी वञा। जेकॾहिं तव्हांखे सिंधी पढ़णु मुश्किल थिए थी त तव्हां गौर सां ॾिसो, लफ़्ज़ ब लफ़्ज़ तव्हांखे इनशा अल्लाह तमामु जल्दी सिंधी सवले तरीक़े सां पढ़ी ऐं लिखी सघंदव। शुरू था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत। दुनिया जी हर तहज़ीब में इल्म खे वॾी अहमियत हासिलु आहे। इल्मु इंसान खे सही इंसान बणाए थो। इल्म सां इंसान बामक़सद ज़िंदगी गुज़ारे थो। इल्मु इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु ज़ाहिरु करे थो। इंसान ज़ात जा वॾे में वॾा मोहसिन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह इहा हिदायत कंदा रहंदा हुआ त पंहिंजी समूरी ज़िंदगी इल्मु हासिलु करण में गुज़ारियो। असीं ॼाणूं था त कंहिं बि समाज जे सुधारे लाइ मर्दनि तोड़ी औरतुनि खे पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि। मर्दनि ऐं औरतुनि खे न रुॻो पंहिंजे पर कुटुंब जे भलाई ऐं बहितरीअ लाइ बि कमु करणो पवंदो आहे, बल्कि खेनि पूरे समाज लाइ पिणु उन ॾस में अहिड़ी कोशिश करणी पवंदी आहे। इन करे